सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में उहिदनि तां हटायल ऐं बदिली कयल कामूरा ॿीहर साॻियनि उहिदनि ते बहाल। तव्हांखे ॿुधाईं नाज़रीन, डिप्टी डायरेक्टर रशीद नारेजो खे डायरेक्टर साउथ जे लुक आफ्टर चार्ज जारी रखण जी हिदायत कई वई आहे। बदिली वारो ऑर्डर वापसि वरितो वियो। डिप्टी डायरेक्टर आसिफ लांघा खे उहिदे तां हटाए रिपोर्ट करण वारो हुकुमनामो बि वापसि वरितो वियो। डिप्टी डायरेक्टर जमीलुर रहमान चांडियो ऐं इंजीनियर मोहम्मद नवाज़ समो जी बदिलियुनि वारा ऑर्डर बि मुअतल कया विया। डीजी सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां 4 कामूरनि जी बदिलियुनि ऐं खेनि उहिदनि तां हटाइण वारा ऑर्डर वापसि वरिता विया। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में उहिदनि तां हटायल ऐं बदिली कयल कामूरा ॿीहर साॻियनि उहिदनि ते बहाल। डिप्टी डायरेक्टर रशीद नारेजो खे डायरेक्टर साउथ जी लुक आफ्टर चार्ज जारी रखण जी हिदायत कई वई आहे। बदिली वारो ऑर्डर वापसि वरितो वियो। डिप्टी डायरेक्टर आसिफ लांघा खे उहिदे तां हटाए रिपोर्ट करण वारो हुकुमनामो बि वापसि वरितो वियो। डिप्टी डायरेक्टर जमीलुर रहमान चांडियो ऐं इंजीनियर मोहम्मद नवाज़ समो जी बदिलियुनि वारा ऑर्डर बि मुअतल कया विया। डीजी सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां 4 कामूरनि जी बदिलियुनि ऐं खेनि उहिदनि तां हटाइण वारा ऑर्डर वापसि वरिता आहिनि।